माण्हूअ जे मरण ते उन जूं आख़िरी रस्मूं अदा थियण त सभु कंहिं ॿुधो हूंदो, पर छा कॾहिं तव्हां कंहिं जानवर या वाॻू जे मरण ते आख़िरी रस्मूं अदा करण जी ॻाल्हि ॿुधी आहे? दुनिया जी मुख़्तलिफ़ जायुनि ते अहिड़ा अनोखा अमल थींदा रहंदा आहिनि जंहिंसां माण्हू दंग रहिजी वेंदो आहे। अहिड़े ई हवाले सां ही बि हिकु हैरान कंदड़ वाक़ियो आहे। भारत जी केरला रियासत जे हिकु मंदिर में मरी वियल वाॻू जूं इंसाननि जियां आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं। 75 सालनि जे बाबिया नाले वाॻू खे पाणीअ जे तलाउ में मुअल ॾिसी मंदिर इंतिज़ामिया उनखे खणी हिकु फ्रीज़र में रखी छॾियो त जीअं माण्हू उन जो आख़िरी दीदार करे सघनि। न रुॻो एतिरो, पर उन वाॻूअ जे मथां गुलनि जी वर्खा बि कई वई। बाबिया नाले वाॻू जूं आख़िरी रस्मूं अदा करण जो सबबु इहो हो त इहो वाॻू कंहिं बि क़िस्म जो गोश्त न खाईंदो हो। मंदिर जे पंडितनि जो चवणु आहे त बाबिया 75 सालनि खां वठी मंदिर वारे तलाउ में रहंदो हो ऐं तलाउ में मच्छियुनि ऐं कुमियुनि जे हुजण बावजूद बाबिया मंदिर इंतिज़ामिया तरफ़ां उॿारियल चांवरनि ऐं सब्जियुनि वारो ॾिनल खाधो ई खाईंदो हो।